अस्सलाम वालेकुम। सैटरडे आहे अॼु छंछर ऐं मंझंदि जा 3 थिया आहिनि। अॼु असल में मुंहिंजो व्लॉग ठाहिण जो को इरादो कोन हुयो, पर पोइ सोचियमि त न करे थी सघां त कयां। त सभिनी खां पहिरियों त कुझु तबियत में मज़ो न हो त इलाही देरि सुम्ही पियमि, वॉक करे आयमि। उन खां पोइ काफ़ी मां निंड कई, उहो सुस्ती तारी हुई कंटिन्यू। लंच बि कोन ठाहियो, ॿाहिरां घुरायोसीं। त बसि हाणे निमाज़ विमाज़ पढ़ी सोचियमि त न उथणु घुरिजे मूंखे। अगरि मां ईअं पइजी रहियमि त पोइ पई हूंदमि, इन करे मां उथी आई आहियां। सो कल्ह कमेंट करे कंहिं रहमत रियाज़ मूंखां पुछो त तव्हां वटि जेके प्लांट्स आहिनि उन्हनि जा नाला ॿुधायो। त एॾा सारा नाला लिखणु त मुंहिंजे लाइ पॉसिबल न हो, त मूं सोचियो उन्हनि खे मूं इहो जवाबु ॾिनो त मां वीडियो में जेको आहे तव्हां सां शेयर कंदमि। सो हीअ जेके कुझु प्लांट्स मूं वटि आहिनि उन्हनि जा मां तव्हां सां नाला शेयर कयां थी। मनी प्लांट कॉमन आहे, सभिनी ख़बर आहे। हीअ आहे स्पाइडर प्लांट, हिन जा ईअं ॿचा निकिरंदा आहिनि हीअं, तंहिंजे करे हिनखे स्पाइडर प्लांट चयो वेंदो आहे। जो तव्हां ॾिसंदव हिन मां हिकिड़े मां ई इलाही सारियूं शाखूं जेके आहिनि निकितियूं आहिनि, ऐं इहे आराम सां पटे ॿियनि में पोखे सघिबा आहिनि। अहिड़ी तरह सां हिन में बि स्पाइडर प्लांट आहे, त हिन जा इलाही सारा जेके आहिनि हीअ ॿचा निकिता आहिनि। ऐं उनखां अलावा हीअ आहे बेबी सनरोज़। हिन जूं वलियूं ही घणो करे बास्केट्स में लॻंदो आहे, त जीअं हैंग करण में लटकाइण में हिन में हिकिड़ी ख़ूबसूरती ईंदी आहे। इहो ई सेम इन जी हिकिड़ी वॾी शाख पटे मां हिते पाणी में हई हुई। हीअ ॾिसो, हीअ पाणीअ में लॻियल आहे, ऐं पोइ बि हिन हिते नंढड़ा ई गुल कया आहिनि। इहा ॿी ॻाल्हि आहे त जेको मिटीअ में लॻियल आहे उन जा पन वॾा आहिनि, फ्रेश आहिनि वधीक, ऐं जेको पाणी में लॻियल आहे उन जा पन नंढड़ा आहिनि, उन जा गुल बि जेके आहिनि उहे नंढा नंढा निकिता आहिनि। त हीअ आहे बेबी सनरोज़। उनखां अलावा ही जेड प्लांट, जेड प्लांट इहो हिते बि आहे, ऐं हिते बि आहे, हिते बि आहे, काफ़ी वॾो थी वियो आहे। ऐं हीअ आहे, हिनखे डकफुट बि चइबो आहे, एरोहेड प्लांट बि चइबो आहे, सिंगोनियम बि चइबो आहे। डिफरेंट हिन जा नाला आहिनि, ऐं हिन में साइज़ बि अलॻि अलॻि थींदा आहिनि, ऐं हीअ बि वल वांगुरु बिल्कुलु वॾा थी वेंदा आहिनि। हीअ आहे मुंहिंजो स्नैक प्लांट, ठीकु आहे। ऐं हिननि बाक़ी प्लांट्स जा नाला मूंखे बिल्कुलु नथा अचनि, त जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे अचनि त मूंखे ज़रूरु ॿुधायो। हिकिड़ो हिन वण जो, हीअ निम कोन्हे, ऐं हिकिड़ो हिन प्लांट जो। उनखां अलावा जेके ॿिया आहिनि मूं वटि, हिन जो बि नालो मूंखे नथो अचे। मां हालांकि पुछंदी आहियां मालियुनि खां, जितां बि नर्सरीज़ मां पाण सर्च करे हिननि जा नाला पढ़ंदी आहियां, पर मूंखां विसरी वेंदा आहिनि। हीअ आहे क्रोटन, ऐं उन सां गॾु आहे हीअ अम्ब्रेला पाम। हीअ आहे फर्न, हिन फर्न में इलाही साइज़ ऐं इलाही हिननि जा क़िस्म हूंदा आहिनि। ऐं उनखां अलावा हिन वल जो बि मूंखे नालो नथो अचे, ऐं हीअ वॾी वल थींदी बाक़ाइदा। हीअ क्रोटन जा क़िस्म आहिनि, हीअ क्रोटन, हीअ क्रोटन, हीअ मनी प्लांट, ऐं हिकिड़ो ॾाढो प्यारो हिन जो शेड आहे, कलर आहे। ऐं हिकिड़ो ॿियो हिन में आहे अंदरि इहो बि वॾो थींदो, त हिन जो बि कलर प्यारो आहे। हाणे उस अचणु लॻी आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे हिनखे मां हितां हटाईंदमि। ऐं हीअ ॻाढ़ा गुल कंदी आहे वल, ठीकु आहे। हिन जो बि नालो मूंखे ख़बर कोन्हे छा नालो आहे। ऐं हीअ त मुंहिंजो ॾाढ़ूं जो आहे, काफ़ी हिन ते बि माशाल्लाह तमामु साओ थी वियो आहे, तमामु ख़ूबसूरत थी वियो आहे। ऐं उनखां अलावा हीअ आहे वाइट लिली, हिन जा मां तव्हांखे ॾेखारिया हा, हीअ हिन जूं मुखड़ियूं कलियूं निकितियूं हुयूं। ऐं हेॾां बि आहे, ठीकु आहे। ऐं हीअ स्पाइडर प्लांट, मनी प्लांट, हिन प्लांट जो बि मूंखे नालो कोन थो अचे। ईंदा सभिनि जा नाला आहिनि, पर मूंखां विसरी था वञनि, मूंखे यादि नथा रहनि। हीअ आहे पाम, हिकिड़ो हीअ प्लांट आहे, इहो बि मुंहिंजे लाइ अननोन। हिनखे सॉन्ग ऑफ इंडिया मूं सर्च में ॾिठो त सॉन्ग ऑफ इंडिया, पर मूंखे ख़बर न आहे त असां वटि हिन जो नालो छा आहे। ऐं हीअ बि मुंहिंजो जेको आहे जेड प्लांट इलाही वॾो थी वियो आहे। मां ब्रांचिस कटे कटे हिते हुते हयूं आहिनि। इहे बि मां नंढा नंढा बचा हिननि प्लांट्स जा कढी हिते हुते हया आहिनि, त उहे वॾा थी विया आहिनि। ऐं हीअ आहे कैक्टस, हितां हेॾां बि हिकिड़ो कैक्टस लॻियल आहे, ठीकु आहे। ऐं उनखां सवाइ हिन प्लांट जो बि मूंखे नालो ख़बर न आहे। हीअ मां पुछियो बि हुयो मालीअ खां, त हुन चयो त हीअ डेकोरेशन जो प्लांट आहे, बसि क्यारी में ईअं हणी छॾिबो आहे, त ख़ूबसूरती जे लाइ, जीअं क्यारियूं जेके आहिनि उहे भरिजी वञनि। ऐं हिकिड़ो हीअ प्लांट आहे, हिन जो बि नालो मूंखे नथो अचे। ॾाढो वधंदो आहे, ॾाढो। ई सॼो मथे निम में जेको आहे हलियो वियो आहे अटकी। सो इहे कुझु प्लांट्स आहिनि जिन मां किन जा नाला मूंखे अचनि था, किन जा नथा अचनि। ऐं हिते बि मुंहिंजो कैक्टस आहे, हीअ आहे, हीअ कैक्टस आहे, हीअ पियो आहे।
हिते ई पियो आहे, हीअ तो कढंदमि हाणे मां सभु, छो त 2-3 ॾींहं ॿार हुया घर में, त मां हितां शयुनि जी सॼी सेटिंग जेका चेंज करे छॾी। ऐं हीअ सॼा प्लांट्स जेके साम्हूं पिया आहिनि, इहे मुंहिंजा लाउंज में रखण जा प्लांट्स हुया, त मां उतां हटाए छॾिया घणा। हाणे कोशिशि कंदमि त कुझु ॾींहंनि में टाइम कढी ऐं मां इन्हनि खे वराए सेट कयां। हिते बि इहो मुंहिंजो मनी प्लांट आहे, हिन बोतल में पाणी में स्नैक प्लांट आहे। सो बसि इहे कुझु प्लांट्स आहिनि जिन जा प्रॉपर मूंखे नाला ख़बर न आहिनि। शाम थी वई आहे, 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी आहियूं, मथे आहिनि हिननि प्लांट्स खे पाणी ॾियण लाइ, छो त असांजी कम वारियूं मायूं अञा न मोटियूं आहिनि। ऐं अॼु मां जेको आहे इलाही सारो हिन मां गंदु कढियो आहे, छो त पहिरीं त मूं चयो त हलो ठीकु आहे, नेचर आहे, जेतिरो वधी भली पई वधी, पर पोइ हालत इहा थी वई, हे हेतिरो गाहु सभिनी कुंडनि में अची वियो, ऐं हे बिल्कुलु बि पन जेके हा प्लांट्स जेके आहे सफ़ा तबाह पिया थियनि सोढ़ में, तंहिंजे करे मूं हिननि खे आजो कयो, हिननि मां इहे कढी छॾिया आहिनि। सो इहा सूरत हाल आहे। ऐं माशाल्लाह हिन में गुल निकिता आहिनि, त हे वाइट आहिनि, तो मूंखे कॾहिं बि ख़बर न हुई त हिननि में वाइट गुल बि हिकिड़े मां निकिरंदा, त इहे जॾहिं हाणे वॾा थिया आहिनि त मां ॾिसां थी त हिन में वाइट गुल बि आहिनि। त मां चयो हाणे वेंदमि हाणे हेठि, कुझु ख़ासि अॼु शेयर करण जे लाइ न हुयो, पर मथे अची वियमि त सोचियमि त भला हिननि जी हिकिड़ी वीडियो ठाहे छॾियां त बहितरु आहे। ऐं हीअ कंटिन्यू आराम आराम सां वधनि था पिया। गलो ख़राबु आहे, ज़ुकाम बि थी वियो आहे, सो अलाह ख़ैरु कंदो। हाणे हलूं था हेठि। ॿारनि जे कपिड़नि जा कुझु आइडियाज़ मां तव्हां सां शेयर कयां थी, जेके मां मुख़्तलिफ़ वक़्तनि में ठाहींदी रही आहियां। हीअ सभिनी खां पहिरियों मुंहिंजी भाणेजीअ जे लाइ मां हीअ ड्रेस ठाहियो हो, मैचिंग पर्स, ऐं हीअ पर्स आहे, ऐं हुन सां गॾु मैचिंग जेका हेयर बैंड हुई हिन सां गॾु। ऐं हीअ हेयर बैंड तव्हां ॾिसंदव सेम हुन जेको प्रिंट कपिड़नि में आहे उन सां मैचिंग ठाही आहे। हिन प्रिंट में बटरफ्लाई जा हुया प्रिंट्स डिज़ाइन, त मां हिन जो पर्स बि ठाहियो आहे, ऐं हिन जे हेयर बैंड में बि मां बटरफ्लाई वारो डिज़ाइन ठाहियो आहे, ऐं हिन फ्रॉक ते मां बटन बि हयो आहे हिकिड़ो बटरफ्लाई वारो। हे ड्रेस मां ठाहियो राजिया जे लाइ, मैचिंग फ्रॉक, जूता ऐं हेयर बैंड। हीअ जेको आहे हेयर बैंड आहे, उन में हिकिड़ो वॾो गुल ठाहे कपिड़े जो हयो हो, ऐं उन सां गॾु हीअ जेको आहे फ्रॉक जो हीअ प्रिंट तव्हांखे नज़र ईंदो, ऐं हीअ ॾाढा ख़ूबसूरत क्यूट उन जे लाइ मां जूता ठाहिया, उन में पर्ल्स हयां, ऐं फ्रॉक जी फ्रिल ते बि सॼा पर्ल्स लॻियल हुया। हे गर्मियुनि में ईद हुई त ईद ते हिन इहो ड्रेस पातो। सो इहो मुंहिंजी दिलि चाहियो त इहो मां तव्हां सां शेयर। बसि अॼु जो ॾींहुं गुज़री वियो, व्लॉग जो जेको एंड कयां थी हाणे। ऐं कमु ज़ाहिर आहे कुझु ख़ासि न कयो, इन करे शेयर करण लाइ बि कुझु न हो। ऐं हीअ जेके कुझु तव्हां कपिड़नि जा डिज़ाइन ॾिठा, इहे कोई 4-5 साल पहिरियों मां पंहिंजी भाणेजी जा ठाहिया हुआ फ्रॉक, उन में जहिड़ो प्रिंट हुयो, त उन सां मैचिंग हेयर बैंड ठाही ऐं उन्हनि जा पर्स ठाहिया, उनखे गिफ्ट कया। राजिया जो इहा पहिरीं ईद हुई, उन जे लाइ मां इहे कपिड़ा सिबिया हुआ। इहा गर्मी हुई ॾाढी, त इन करे लॉन जा मूं उन जे लाइ इहो ड्रेस पाण डिज़ाइन कयो, नंढियूं जुतियूं ठाहियूं। हाणे त यादि बि कोन्हनि त कीअं ठाहियूं, पर उन महिल जो शौक़ु जॾहिं हूंदो आहे न जंहिं महिल मूंखे, त बसि पोइ मूंखां सभु कम थी वेंदा आहिनि। प्लांट्स जा जेके आहिनि कुझु नाला मूं मैंशन कया। इहो ई हो अॼु ॾेखारण लाइ, तबियत में मज़ो न हो, गलो ख़राबु थो महसूसु थिए ॾाढो थोरी देरि लाइ, त ईअं सफ़ा दिमाग़ु कमु न पियो करे। सो हाणे जेको आहे सांझी निमाज़ पढ़ी वरिती आहे, डिनर ठाहियो, हल्को फुल्को ठाहियो, मानी खाई वरिती, त मूं चयो थोरी तव्हां सां कचहरी करे वठिजे। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो सम्झ में न ईंदो आहे त कहिड़ो कमु कयां अॼु, छो त पुॼे न पियो कुझु न। ऐं तंहिंखां सवाइ अञा ताईं उदासीअ दौरो मूं तां लथो कोन्हे, जेसिताईं वरी मां पंहिंजे वापसि रुटीन में अचां तेसिताईं 1-2 ॾींहं शायदि डिस्टर्बेंस रहंदी, पर मां कोशिशि कंदमि त सुभाणे जो हिकिड़ो प्रॉपर व्लॉग ठाहे सघां। सो इहो इरादा इहे ई आहिनि, सुभाणे खां इनशाअल्लाह अलाह से ख़ैरु कंदो। त मूंखे पोइ बि दिलि चाहियो त कुझु न हुजण खां कुझु हुजणु जेको आहे बहितरु आहे, त तव्हां सां थोरी ॻाल्हियूं बि करे वठां। ऐं कंहिं हिकिड़े अदी रहमत रियाज़ जे चवण ते मूं कुझु प्लांट्स जा नाला बि शेयर कया तव्हां सां, त मिड़ई कंहिंजो न कंहिंजो कमु थी वियो। ॿियो त कॾहिं दिलि उदास थी वेंदी आहे, कॾहिं ॾुखु थींदो आहे, ऐं मां सॼी ज़िंदगी जेको आहे पंहिंजे ख़ुशियुनि जो ऐं पंहिंजे ॾुखनि जो ज़िम्मेदार पाण खे सम्झंदी आहियां। मां कॾहिं पंहिंजे ॾुख जी ॿिए ते न हई आहे, ॿिए खे ॾोह न ॾिनो आहे, न कॾहिं मां ख़ुशियुनि जो क्रेडिट पंहिंजो ॿियनि खे ॾिनो आहे,
छो त जॾहिं मां ज़िंदगीअ में मसरूफ़ हूंदी आहियां, सभु कुझु दरगुज़र कंदी आहियां, ॾुखियूं ॻाल्हियूं, ॾुखिया माण्हू, ॾुखिया रवैया, मां ख़ुशि रहंदी आहियां ॾाढी। ऐं पर कॾहिं कॾहिं मां दिलि ते खणी वठंदी आहियां, के टीवीअ जूं ख़बरूं बि ॿुधो कॾहिं त उहे बि ॾाढो उदास ऐं सफ़ा असुल मायूस करे थियूं छॾनि। के वाक़िया, के हादसा अहिड़ा थियनि था जो मुंहिंजे दिलि ते तारी थी वेंदा आहिनि, पोइ दिलि ॾुखियलु रहंदी आहे हर वक़्तु। त ईअं हूंदो आहे त असां कॾहिं त सही सघंदा आहियूं शयूं, ॻाल्हियूं, हादसा, वाक़िया कॾहिं सही वेंदा आहियूं, कॾहिं न सही सघंदा आहियूं। त पोइ मां ईअं ई चवंदी आहियां त पंहिंजे ॾुखनि ऐं ख़ुशियुनि जो सबबु मां पाण ई हूंदी आहियां। सो जेको मां ई उदास आहियां, 2 ॾींहंनि खां ॿारड़ा अलाह साईं वॾी हयाती ॾियनि, इंशाअल्लाह आबाद हुजनि पंहिंजे घर में, ख़ुशि हुजनि सदाईं। त उहे विया आहिनि त मां इलाही जेको आहे उदास आहियां, हालांकि उदास थियण जी ज़रूरत कान्हे, इहो त थियणो ई हुयो। सो बसि सोचां थी त सुभाणे खां इंशाअल्लाह प्रॉपर कुझु न कुझु कम बि कंदमि, कुझु व्लॉग बि ठाहींदमि। घर जी का सेटिंग चेंज न कई आहे, कुझु बि न जीअं हुयो तीअं ई आहे सभु। बसि हाउस राजिया जो फोल्ड करे गदे हेठां विझी छॾियो वापसि, छो त अचई वई आहे त इहो फाड़िजो न, मुंहिंजो संभाले रखिजो। बाक़ी सभु ख़ैर ख़ैरियत आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं मां इहो ई बसि सोचियमि त कुझु न ठाहिण खां बहितर आहे त थोरो घणो तव्हां सां शेयर थी वञे। त थोरा मूं कुझु पंहिंजा डिज़ाइन जा आइडियाज़ कपिड़नि जा जेके आहिनि उहे शेयर कया, त शायदि ॿिए कंहिंखे आइडिया अची वञे। ऐं कुझु माण्हुनि मूंखे इहो बि चयो कल्ह वारे फ्राइडे वारे लाइव में त सिलाई सेखारियो। त सिलाई जेका आहे मुंहिंजी ॿारनि जी त कुझु सिलाई, फ्रॉक, शर्ट, ट्राउज़र ऐं चडियूं ऐं अहिड़े टाइप जा नंढा हल्का फुल्का नाइटी ॿारनि जी, इहे मां सिबणु सेखारिया आहिनि। त ऑलमोस्ट सभु हिकु जहिड़ा ई हूंदा आहिनि कपिड़ा नंढड़नि ॿारनि जा। त उहे उन्हनि जूं वीडियोज़ मौजूदु आहिनि। वॾनि जे बारे में मां एॾी कॉन्फिडेंट न आहियां, छो त मां पहिरियों बि इहो चयो त असां सिलाई सिखीसीं, अमां असांखे सेखारी त गिराटियूं हेतिरी, हे गिराट, हिकु गिराट, 2 गिराट, 4 गिराट, हेतिरा आङुर, ठीकु आहे। सो असां ईअं सिखियल आहियूं। त सेखारण जे लाइ वरी प्रॉपर इंची टेप ऐं हे हो थोरो फॉर्मल थी सेखारिणो पवंदो आहे न, प्रोफेशनली, उहो मां न करे सघंदमि। त इन करे मां इहो अहिड़ो को क़दम खणण बि नथी चाहियां। ऐं हिन महिल ताईं जेके मुंहिंजूं क्राफ्ट या कुकिंग या जंहिं बि कम जूं वीडियोज़ शेयर थियल आहिनि, उन में जॾहिं मां सम्झो आहे त मां कॉन्फिडेंट आहियां कुझु, त मां उन्हनि में कुझु न कुझु जेको आहे उन्हनि वीडियोज़ खे मां शेयर कयो आहे। पर जेकॾहिं मां सम्झां थी त मां को कमु न करे सघंदमि, त उन कम जो मां ज़िमो बि नथी खणी सघां। छो त बजाए इन जे त मां ग़लति सलत कुझु उबतो सुबतो सेखारे छॾियां, हुन खां बहितर आहे त साफ़ु जवाबु ॾिजे। त तव्हां सां शेयर उहो ई कबो जंहिंजे बारे में मूंखे पक हूंदी त हा इहा ॻाल्हि, इहा शइ मां सही तरह करे थी सघां, सही तरह सेखारे थी सघां, त मां तव्हां सां शेयर कंदमि। सो बसि अॼु जे लाइ इहो ई कचो पको व्लॉग हुयो, जहिड़ो बि ठाहियुमि। ख़ुशि जो आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह वरी सुभाणे प्रॉपर कंहिं सुठे व्लॉग सां, कंहिं सुठी एक्टिविटीज़ सां, कुझु न कुझु तव्हांखे इंट्रस्टिंग जेको आहे मां कोशिशि कंदमि त ॾेखारियां। सो ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।